अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी है जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द टियों, परियुनि देवनि जादूगरनि ॾाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। यह ॻाल्हि थरपार करताल के सामारे मां रायचंद खां मिली। कहाणी आहे गुलपरी। हिकिड़े बादशाह खे हिकिड़ो पुटु हो। शहज़ादे जी सूंहं सोभिया जी हर हंधि हाक पखिड़ियल हुई। बादशाह हुकुम जारी करे छॾियो त जंहिं माण्हू वटि आरसी हुजे उहा यकदमि उते ई बंदि करे छॾे, न त मुंहिंजो शहज़ादो आरसी ॾिसी चवंदो त मूंखे मूं जहिड़ी ज़ाल परणाए, पोइ असीं उन जहिड़ी ज़ाल किथां आणींदासीं। तंहिं करे कंहिं वटां बि आरसी ज़ाहिर थी त उनखे फांसीअ जी सज़ा मिलंदी। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो अची जवान थियो। हिकिड़े ॾींहुं सही संभरी शिकार ते निकितो। शिकार कंदे कंदे इतफ़ाक़ सां अची समुंड जे किनारे ते पहुतो। उते कनि घोराबन अची पग हयो हो। शहज़ादे उते पसार कंदे ॾिठो त घोराबन में को माण्हू का शइ साम्हूं रखी उन में पंहिंजो मुंहुं वेठो ॾिसे। शहज़ादो वधी उन वटि वियो ऐं उनखां उहा आरसी वठी उन में पंहिंजो मुंहुं ॾिठाई ऐं उन माण्हूअ खां आरसीअ जी क़ीमत हेकूण जी ॿीण ॾेई उहा ख़रीद कयई ऐं दिलि में इरादो कयई त अॼु बाबे खे चवंदुसि त मूंखे मूं जहिड़ी सुहिणी ज़ाल परणाए। शहज़ादो यकदमि मोटी अची पीउ सां मिलियो ऐं पीउ खे चयईं त बाबा मूंखे मूं जहिड़ी सुहिणी ज़ाल परणाए, जे न परणाईंदे त न आउं तुंहिंजो ऐं न तूं मुंहिंजो। बादशाह सॼी ॻाल्हि सम्झी वियो त लाशक अॼु शहज़ादे खे संदसि सूंहं जी ख़बर पई आहे। सो चयईं त पुट धीरज कर, आउं अॼु ई चइनी तरफ़ माण्हू रवाना करियां थो जेके तुंहिंजे लाइक़ु का कुंवार ॻोल्हे अचनि। शहज़ादे खे दिलासो ॾेई बादशाह यकदमि चइनी पासे माण्हू मोकिलिया। हिकिड़ी राति शहज़ादे ख़्वाबु लधो त हिकिड़ो बाग़ आहे जंहिंजे विच में हिकिड़ो आलीशान शहरु आहे। वरी शहर जे विच में हिकिड़ो खूह आहे जंहिंजे भरिसां हिकिड़े मालीअ जो घरु आहे। उन जे घर में हिकिड़ी सदा मलूक परी वेठी आहे ऐं उहो माली अहिड़ो त सुठो शराब ठाहे थो जो पीअंदे निंड वठियो वञे। ॿिए ॾींहुं शहज़ादे बादशाह खे चयो त मूं राति ख़्वाबु लधो आहे, अहिड़े पारे हिकिड़ी ख़ूबसूरत परी आहे, जे उहा मूंखे परणाईंदे त पणबुसि, न त ॿी ज़ाल आउं कॾहिं कान पणबुसि। बादशाह फ़िक्र में पइजी वियो। सो वज़ीर खे घुरायईं ऐं उन सां सलाह कयईं त हाणे हीअं कर जो हितां 10-15 कोहनि ते हिकिड़ो नओं शहरु वञी ठहिराए, जो 6-7 महीननि में तयारु थी वञे ऐं उनजे विच में हिकिड़ो महलात ठहिराए। उन में हिन सॼीअ बादशाहीअ में जेका सुहिणे में सुहिणी छोकिरी हुजे त उहा विहारे छॾ, त पोइ कंहिं नमूने सां शहज़ादे खे उहो शहरु घुमाए उन जे महलात वारी छोकिरी ॾेखारिजेसि त मन उहा क़बूल करे। वज़ीर सलाह मूजिबि वञी नओं शहरु ठहिरायो जो 6 महीननि अंदरि ठही रास थियो। उन बाद वज़ीर शहज़ादे खे उहो शहरु ॾेखारणु वठी वियो। घुमंदे घुमंदे ओचितो शहज़ादे जी नज़र वञी उन जे महलात ते पई ऐं उते उन जे छोकिरीअ खे बि ॾिठाई। शहज़ादे वज़ीर खे चयो त हीउ शहरु ई ॿियो आहे, हीअ परी न आहे। वज़ीर हलंदे हलंदे शहज़ादे खे रिझाइण लॻो। जॾहिं सभु गॾिजी अध पंध ते आया त ॾिसनि हिकिड़ो सामियुनि जो लॾो साम्हूं पियो अचे। जे पाण में ॻाल्हियूं कंदा पिया अचनि त बादशाह हीउ ख़र्चु अजायो कयो आहे, इहो शहरु ऐं इहो माण्हू हिते आयो किथां। हाणे पिया शहज़ादे खे दुतारीनि। शहज़ादे सामियुनि जो भुणको ॿुधी वरितो ऐं वधी वञी अॻियां बीठुनि ऐं खान पुछियईं त इहो शहरु किथे आहे। सामियुनि वरंदी ॾिनी त उहो शहरु हितां घणो परे आहे, चङो आहे त उते वञण जी सद न कर। आख़िरकार शहज़ादे सामियुनि खे सतायो त मूंखे उन इहे शहर ॾांहुं वठी हलो। सामियुनि वाइदो कयो त जे असां सां गॾिजी हलंदे त असीं उहो शहरु तोखे ॾेखारींदासीं। शहज़ादे वज़ीर खे चयो त आउं हिननि सां गॾिजी थो वञा, तव्हीं बादशाह सलामत खे मुंहिंजा सलाम ॾिजो। शहज़ादे पंहिंजो घोड़ो फेराए सामियुनि जे लॾे सां कयो। वज़ीरनि जी बादशाह वटि पहुतो। वज़ीर बादशाह खे सलाह ॾिनी त शहज़ादे खे अकेलो छॾणो न घुरिजे, मूंखे ख़ज़ाने जूं खुर्ज़ीनूं भराए ॾियो त आउं साणसि वञी गॾिजां। बादशाह वज़ीर खे इजाज़त ॾिनी।
सो पाण साण घोड़ा ॿेड़ा नौकर चाकर ऐं ख़ज़ानो खणी शहज़ादे जे पोयां पियो ऐं नेठि अची शहज़ादे ऐं सामियुनि जे लॾे खे पहुतो। पोइ उतां सभई गॾिजी उथी अॻिते हलिया। हलंदे हलंदे 6 बादशाहूं त उकिरी पार पिया, आख़िर 7हीं बादशाहीअ में अची पहुता। कनि ॾींहंनि खां पोइ उन बादशाहीअ में इतफ़ाक़ सां साॻिए उन शहर में अची पहुता जेको शहज़ादे ख़्वाब में ॾिठो हो। सामिन वज़ीर ऐं शहज़ादे खे चयो त बाबा तव्हां वारो शहर इहो अथव, हाणे असां फ़क़ीरनि खे मोकल ॾियो त असीं पंहिंजो मुंहुं वठूं। पोइ जोगी मोकिलाए हलिया विया। वज़ीर ऐं शहज़ादो अची शहर में दाख़िल थिया। सॼो ॾींहुं शहर जो गश्त करे शहर जे घिटियुनि गलियुनि जा वाक़िफ़ थिया। नेठि मन जी मुराद वारो माण्हू बि वञी जाचियाऊं। ही सभु ॾिसी वासी राति जो पंहिंजे मकान ते आया। राति जो वज़ीर शहज़ादे खे सलाह ॾिनी त सुबुह जो हिते जे बादशाह जी मुलाक़ात ते हलंदासूं, तूं वञी बादशाह सां गॾु वेही रहिजांइ, ऐं पाण ई उते हाल अहिवाल ॾींदुसि वठंदुसि। राति जो उहा सलाह करे सुबुह जो ई 2 ॼणा उते जे बादशाह जे कचहरीअ में आया। दरबार लॻी पई हुई ऐं बादशाह तख़्त ते वेठो हो। वज़ीर अमीर बि पंहिंजनि पंहिंजनि लाइक़ु जायुनि ते वेठा हुआ। ही बि 2 ॼणा बादशाही आदाब बजा आणे शहज़ादो जुतीअ सूधो कचहरीअ मां लंघे वञी बादशाह सां गॾु तख़्त ते वेठो ऐं वज़ीर पंहिंजे मर्तबे सारो वज़ीरनि सां गॾु वञी वेठो। बादशाह खे कुझु अजब लॻो ऐं कुझु कावड़ बि लॻी। पंहिंजे वज़ीर ॾांहुं निहारे इशारे में चयईं त हिननि खां ख़बरूं वठि। वज़ीर खान पुछो त दादा ॾियो ख़बर केरु आहियो, किथे वेठा आहियो? वज़ीर चयो त साईं हू मुंहिंजो बादशाह आहे, आउं संदसि वज़ीर आहियां ऐं फलाणो असांजो मुल्क आहे। असीं शराब जी ख़रीदीअ लाइ ॿाहिरि निकिरी पिया आहियूं। हिते हिकिड़े मालीअ वटि ॾसु मिलियो आहे त अहिड़ो शराब मिले थो जो पीअण सां दिलि जा सभु दुख दूरि थियो वञनि ऐं इंसान खे निंड वठियो वञे। तंहिं करे असीं हिते आया आहियूं ऐं उहो शराब वठंदासूं। जे अहिड़ो माली हिते हुजे त उनखे घुराए वठंदा त असीं उन सां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं। माली बि को उन कचहरीअ में वेठो हो। तंहिं चयो त साईं उहो माली आउं आहियां। वज़ीर चयसि त ऊचे में ऊचो शराब जेको हुजे उहो खणी अचु। माली वियो सो 5-6 शीशा खणी आयो। वज़ीर उहो शराब कुझु पाणे कुझु शहज़ादे खे प्यारियो ऐं बाक़ी ॿियनि कचहरीअ में वेठल माण्हुनि खे प्यारे छॾियऊं। हिकिड़ो जाम मालीअ खे बि प्यारियाऊं। थोरे वक़्त खां पोइ शाही कचहरीअ वारनि खे अची नशो थियो। से उते ई निंड में सुम्ही पिया। वज़ीर ऐं शहज़ादो ॿई उतां निकिरी सिधो मालीअ जे घर आया। उतां उन परी जंहिंजो नालो गुलपरी हो तंहिंखे सॼऊं जा निकिरी आई। शहज़ादे खे ॾिसी गुलपरी मथसि आशिक़ थी पई। पोइ शहज़ादे पंहिंजे मन जी मुराद ॿुधायसि ऐं चयईंसि त असां सां गॾिजी हल। गुलपरी संदसि उहा ॻाल्हि मञी ऐं साणनि निकिरी पई। हलंदे हलंदे 4 बादशाहूं लंघे 5 में अची निकिता जिते खेनि बादशाह जे महलात जे भरिसां बाग़ में टिकणो पियो। शाम थी त वज़ीर शहज़ादे खे चयो त हीअ पराई बादशाही आहे, हितां निकिरी कंहिं ॿिए हंधि हली था राति टिकूं। शाही महलात जे भरिसां राति जो रहणु चङो न आहे। पर शहज़ादे वज़ीर जी उहा सलाह न मञी। चए हाणे वरी कहिड़ी तकलीफ़ करियूं, असीं उते ई था रही पऊं। लाचार वज़ीर खे बि रहणो पियो। आधी राति थी त उते जे बादशाह जे माण्हुनि जी नज़र वञी बाग़ वारे ॾीए ते पई। उन्हनि उहा ख़बर वञी पंहिंजे बादशाह सां कई। बादशाह हिकदमि हुकुम ॾिनो त वञी ॾिसो त छा आहे। नौकर आया से हिननि खे ॾिसी वञी बादशाह खे ख़बर कयऊं त 2 मर्द ऐं हिकिड़ी तमामु सुहिणी औरत आहे जे सुता पिया आहिनि। बादशाह नौकरनि खे चयो त तव्हां आहिस्ते आहिस्ते निंड में उहा ख़ूबसूरत औरत खणी अचो। नौकरनि यकदमि हुकुम जी तामील कई ऐं गुलपरीअ खे खणी महल भीड़ो कयऊं। सुबुह जो गुलपरी पाण खे महलात में ॾिसी हैरान थी वई। चए मुंहिंजो शहज़ादो किथे? पर संदसि ॿिड़क बि महल खां ॿाहिरि न निकिती। होॾां शहज़ादो बि उथी ॾिसे त कारिया वारा कख लॻाया पिया आहिनि। सो ॾाढो हैरान थियो। तंहिं ते वज़ीर चयोसि शहज़ादा मुंहिंजी सलाह मञी हा त हूंद ईअं कोन थिए हा। हाणे वेठो रो पंहिंजी अलावाई अथई, पर शहज़ादो छॾेसि ई न।
चई यार वज़ीर हेतिरनि कशालनि में गॾु हुए, हाणे तोखे भॼणु मुनासिबु न आहे। पहिरीं हल त हिन मुल्क जे बादशाह वटि फ़रियादी थी हलूं, पोइ खटनि नसीब। सो ही ॿई ॼणा बादशाह वटि फ़रियाद खणी विया। बादशाह हिननि खां नटाए वियो ऐं चयईं त तव्हीं उते न रहो आहे, हाणे कहिड़ी ख़बर पवे त राणी केरु खणी वियो। उतां ॿई ॼणा नाउमीद थी वापसि मोटी आया। वज़ीर त उन ई महिल ई खांसि मोकिलाए वापसि मुल्क हलियो वियो। बाक़ी वीचारो शहज़ादो उते ई बाग़ में रही पियो, फ़क़ीरनि वांगुरु खणी पंहिंजा हाल कयईं। कॾहिं खाधो बि मिलियुसि थे, कॾहिं त गुलपरीअ जे सिक में बुखनि में पियो गुज़ारींदो। होॾां 2-3 ॾींहंनि खां पोइ गुलपरीअ खे बादशाह अची सतायो त मूंसां शादी कर। तंहिं ते गुलपरीअ चयुसि त मूंखे मुंहिंजे मुड़ुस खां चोरीअ खणाए आयो आहीं, सो आउं उन जे ॾुख में आहियां, 6 महीना मूंखे न सताए। बादशाह बि ख़्यालु कयो त भली 2-3 ॾींहं गुज़रनि त पोइ पाण ई ठीकु थी वेंदी। 2-4 ॾींहंनि गुज़रण खां पोइ हिकिड़े ॾींहुं गुलपरीअ जी नज़र महलात जे दरिया मां वञी शहज़ादे ते पई। गुलपरीअ यकदमि मानीअ खे सॾे उनखे मानीअ जो ढाकू भरे उन जे तरे में शहज़ादे नाले चिठी लिखी खेसि ॾिनो त बाग़ में वञी उन फ़क़ीर खे ॾेई अच। बानी मानी खणी शहज़ादे वटि आई, जंहिं चिठीअ जो जवाबु जोड़े बानीअ खे ॾिनो। चिठीअ में लिखियईं त तूं कंहिं नमूने सां निकिरी अचु त हलो। शहज़ादे जी चिठी पढ़ी गुलपरी ॾाढी ख़ुशि थी। सो यकदमि बानीअ जे हथां बादशाह खे न्यापो मोकिलियईं त हाणे आउं तोसां शादी करण लाइ तयारु आहियां। बादशाह उहा ख़बर ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं यकदमि शादीअ जी तयारीअ में लॻी वियो। उन जे विच में गुलपरीअ छा कयो जो साॻीअ तरह बानीअ जे हथां मानी मोकिले ऐं उन में चिठी विझी छॾियईं त फलाणे ॾींहुं तूं हिकिड़ो भलो उठ तयारु कयो बीठो हुजे, आउं ईंदुसि, पोइ पाण गॾिजी हलिया हलंदासीं। मुक़ररु ॾींहं ते हिकिड़ो भलो उठ वठी हाणे महलात जे पुठिएं दरवाज़े वटि बीही रहियो। मुक़ररु ॾींहं ते शहज़ादो हिकिड़ो भलो उठ वठी हाणे महलात जे पुठिएं दर वटि बीही रहियो। केतिरी देरि गुज़रण खां पोइ ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो शहज़ादे खे अची निंड वरायो। सो उते ई खेसि निंड खणी वई। इतफ़ाक़ सां उन ई राति हिकिड़ो चोर जंहिंजो नालो खापरू चोर हो, चोरीअ करण लाइ बादशाह जे महलात ॾांहुं पिया आयो। ओचितो संदसि नज़र वञी उठ ऐं शहज़ादे ते पई। सो दिलि में चयईं त एॾां वञी ॾिसां त छा आहे। पेर में ॾेई उते आयो त वञी ॾिसे त को शख़्स उठ जे गोॾनि ते सुतो पियो आहे। चोर ॾिठो त उठ भलो आहे, उहो ज़रूरु हथु करणु घुरिजे। सो छा कयईं जो कुहाड़ीअ सां ड्रब वॾे उन जो मोलाटो ठाहे शहज़ादे खे आहिस्ते आहिस्ते करे हिन जो मथो गोॾनि तां लाहे उन जे मोलाटे ते रखियो ऐं उठ आहिस्ते आहिस्ते वठी थोरो पर भरो वञी बीहारियईं। शहज़ादो ईअं ई मोलाटे ते निंड में पियो हो। चोर उठ वठी दिलि में ख़्यालु कयो त हिन बेगा वक़्त में जो हिते संभरियल बीठो आहे सो उन ई में मिड़ई को हिसाबु रखियलु आहे। हाणे घड़ी सां त बि ॾिसां त छा थो थिए। घड़ी खनि गुज़री त ॾिसे त परियां हिकिड़ी सुहिणी ज़ाल पई अचे। राणी बि उठ सिंगारियल बीठल ॾिसी सम्झो त शहज़ादो बीठो आहे। सो त न की पुछियो न गाछियो, सिधो अची उठ ते चढ़ी वेही रही ऐं चोर खे चयईं त हाणे हल। चोर खे लॻी वई साॼी, तंहिं वठी उठ खे हकिलियो। हलंदा हलंदा शहर खां ॻच पंधु पर भरो विया त उते राणीअ चोर खे चयो त तुंहिंजो घोड़ो ऐं वज़ीर किथे। उते चोर वरंदी ॾिनसि त छाजो घोड़ो छाजो वज़ीर, आउं त खापरू चोर आहियां, तुंहिंजा वज़ीर ऐं घोड़ा उते रहिया। गुलपरीअ दिलि में चयो त मूंसां वेल थी वियो, पर हाणे हिन खां बि जिंदु छॾायां। सो चोर खे चयईं त मियां खापरू चोर, हुयसि त उन जी ज़ाल जंहिंखां तूं उठ फुरे आयो आहीं, पर हाणे ठहियो हींअर तुंहिंजे कब्ज़े में आहियां, सो तूं ई मूंखे क़बूल आहीं। हाणे मुंहिंजी सलाह आहे त तूं मूंखे हिते विहारे पंहिंजा मिट माइट वठी ॼञ करे अचु त हितां शादी करे हलूं, छो त ईअं तूं मूंखे वठी हलंदे त चोर थी पवंदासीं। उहा ॻाल्हि चोर जे दिलि सां लॻी। सो गुलपरीअ खे उते ई विहारे पाण उठ ते चढ़ी पंहिंजे ॻोठ ॾांहुं ॼञ वठण लाइ रवानो थियो।
गुलपरी चोर खे उमाणे पाण वापसि शहर ॾांहुं रवानी थी। हलंदे हलंदे अची ॾिसे त ॿ बकरार बीठा आहिनि। ॿई ॼणा गुलपरीअ खे ॾिसी अची पाण में विड़िया। हिकिड़ो चए त हिनखे आउं पंहिंजी ज़ाल कंदुसि, ॿियो चवे त हीअ मुंहिंजी ज़ाल आहे। हिननि खे हिक ॿिए में अहिड़ीअ तरह विढ़ंदो ॾिसी गुलपरीअ खेनि सॾे चयो त तव्हां वटि केतिरियूं बकरियूं आहिनि? हिकिड़े चयो त 70 खनि आहिनि। ॿिए खां पुछाईं त तुंहिंजियूं घणियूं बकरियूं आहिनि? जंहिं चयो त शुक्र आहे मूं वटि 80 खनि बकरियूं आहिनि। गुलपरीअ उहो ॿुधी हिननि खे चयो त हाणे तव्हीं पाण में विड़ी न मरो, कुहाड़ियूं त तव्हां वटि उअं ई आहिनि। तव्हीं ॿई ॼणा उन्हनि कुहाड़ियुनि सां पंहिंजूं पंहिंजूं बकरियूं मारणु शुरू करियो। पोइ जेको तव्हां मां पंहिंजूं बकरियूं अॻे मारे मूं वटि ईंदो, आउं उन जी ज़ाल थींदसि। बकरारनि उहो ॿुधी कुहाड़ियूं हथनि में खणी अची बकरियुनि में ॿाकर कुटो विधो। बकरार लॻा बकरियुनि खे माणे गुलपरी वझ ॾिसी अॻिते रवानी थी वई। होॾां खापरो चोर ख़ुशीअ मां हलंदो हलंदो पंहिंजे ॻोठ में आयो ऐं पंहिंजा मिट माइट गॾु करे खेनि चयईं त हिकिड़ी कुंवार हथु करे आयो आहियां। तव्हीं भाइर भेनरूं मूंसां ॼञ करे हलो ऐं मुंहिंजी शादी करे अचो। तॾहिं संदसि माइटनि वॾी ॼञ खणी ठाही ऐं छम छम कंदा ॾाढा दोल दमामा वॼाईंदा अची उते पहुता जिते खापरो चोर गुलपरीअ खे विहारे वियो। ॼञ खे बीहारे खापरो चोर हेॾां होॾां निहारियो, पर गुलपरी हुजे त ॾिसिजे। सो ॼञ खे अॻियां अची मुंहुं मथो पिटाईं, चए हिते आउं पंहिंजी कुंवार विहारे वियोसि, अलाए जे केॾां गुम थी वई। त हिते माण्हुनि ॾाढी जुठ कयसि, चए अकुल जा अंधा, कॾहिं झंग में विहारियल कुंवार बि माण्हू परिणिया आहिनि। ख़ैर ॼञ हिन खे जुठ फुट करे वापसि वई। खापरू चोर बि पेर निहारण लॻो त एतिरे में शहज़ादो बि उठ जो पेरो खणी अची उते पहुतो। हिक ॿिए खां हाल अहवाल वरिताऊं। पहिरीं खापरो चोर पंहिंजो अहवालु कयो। शहज़ादे सॼी ॻाल्हि ॿुधी खेसि चयो त दादा हैफ़ अथई, उहा मुंहिंजी ज़ाल हुई। हाणे हल त ॿई ॼणा पेरो खणूं। पोइ ही ॿई पेर खणंदा उन्हनि ॿिनि बकरारनि वटि अची पहुता। ॾिसनि त बकरियुनि जा ढेर कुटा पिया आहिनि ऐं ॿ बकरार आहिनि जे वेठा रोअनि। चोर ऐं शहज़ादो साणनि हाली अहवाली थिया। बकरारनि खेनि सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, जंहिं ते शहज़ादे खेनि चयो त असीं बि साॻी औरत जे ॻोल्हा में आहियूं, जे असां सां हलो त सलाह अथव। बकरारनि चयुसि त हाणे हिते वेहणु कहिड़ो, असीं बि तव्हां सां आहियूं। पोइ चारई ॼणा पेरो खणंदा अॻिते हलिया। होॾां गुलपरी वीचारी हिननि बकरारनि खां जिंद छॾाए अची समुंड जे भरिसां पहुती। राति थी वई हुई, सो कनि वणनि जे झुगटनि में ज़मीन ॿुहारे वेही रही। इतफ़ाक़ सां किनारे ते हिकिड़े सौदागर जे घोराब अची लंघ रहियो। सौदागर घोराब मां लही किनारे ते चकर हणणु लॻो। थोरो झंगल ॾांहुं वियो त वञी गुलपरीअ ते नज़र पियसि, जंहिंजी सूंहं ॾिसी सौदागर हैरान थी वियो। गुलपरीअ खे जाॻाए ख़बरूं चारूं पुछणु लॻुसि त केरु आहीं ऐं हिन झंगल में कीअं वेठी आहीं। जंहिं ते गुलपरीअ उबतियूं सुबतियूं ख़बरूं ॿुधायसि, जंहिं ते सौदागर खे वेसाह अची वियो ऐं खेसि पंहिंजे घोराब में वठी आयो ऐं खेसि शादी करण लाइ चयईं। तंहिं ते गुलपरीअ साणसि हाउकार कई ऐं चयईंसि त जेकॾहिं तो वटि के मर्दाना कपिड़ा हुजनि त मूंखे ॾे। सौदागर चयो त कपिड़ा त घणा, पर तूं उन्हनि खे छा कंदीअं? जंहिं ते गुलपरीअ चयो त उहे कपिड़ा पाए ऐं मर्दनि जी शकिल में तोसां गॾिजी हलंदसि, मथां घोराब वारा ॿिया माण्हू मुंहिंजे सूंहं ते आशिक़ थी तोखे दरिया में ॿोड़े मूंखे हथु करे न वञनि। सौदागर खे उहा सलाह दिलि सां लॻी, सो यकदमि वञी मर्दाणो लिबास खणी आयो। गुलपरी मर्दाणो लिबास ढके सौदागर खे सम्झाए छॾियो त घोराब वारा ॿिया माण्हू मुंहिंजी ख़बर तोखां पुछनि त तूं खेनि चइजांइ त हीउ मुंहिंजो सौटु आहे जो हिते वेझो रहे थो ऐं हिते मूंसां अंजामी हो। पोइ ॿई ॼणा घोराब ते अची चढ़िया। सौदागर पंहिंजे हमराहनि खे गुलपरीअ जी सेखारियल ख़बर ॾेई बसि कई त गुलपरीअ खे चयो त सौट ख़बरूं ख़ैराऊं, जिते अव्हांखे गॾियो होसि उते मुंहिंजी सोनी फणी विसरी वई आहे, सा आउं खणी थो अचां। सौदागर चयो त तूं तकलीफ़ न कर, आउं थो खणी अचां। परी चयो त चङो, तूं खणी अच। सौदागर हेठि लथो ऐं पुठियां परीअ घोराब हलाइण वारनि माण्हुनि खे चयो त हीउ माल असांखे फलाणी बादशाहीअ में तुर्त पहुचाइणो आहे। सो यकदमि घोराब हाकारियो। हिननि चयो त वॾो सौदागर त अचे। परीअ चयो त यार जहिड़ो उहो तहिड़ो आउं तव्हांजो
पघार बीणू कंदुसि तव्हीं हलो। घोराब हलाईंदड़ पंहिंजा बीणा पघार ॿुधी यकदमि खणी घोराब हाकारियो। गुलपरी घोराब हाकारे अची हिकिड़े ॿीअ बादशाहीअ में पहुती। बंदर ते लंगर हणी शहर घुमण वई। अञा बंदर तां अॻिभरो वधी त उन मुल्क जे बादशाह जो लाश मुंहं में मिलियुसि, जो इतफ़ाक़ सां उन ॾींहुं मरी वियो हो। उन बादशाह खे औलाद कोन हो, तंहिं करे वज़ीरनि ऐं अमीरनि खे वसियत करे वियो त जॾहिं मुंहिंजे लाश खे दफ़न करण लाइ निकिरो तॾहिं जेको माण्हू तव्हांखे पहिरीं मुंहं में गॾिजे उन खे हाणे तख़्त ते विहारिजो। बादशाह जी अलाह जी कुदरत सां गुलपरी मुंहं में मिलनि, सो अमीरनि ऐं वज़ीरनि हिन खे हाणे तख़्त ते विहारियो। चए तूं हाणे असांजो बादशाह आहीं ऐं असीं तुंहिंजी रयत आहियूं। गुलपरी बि हुकूमत जूं वाॻूं हथु करे बादशाह बणिजी वेही रही। होॾां शहज़ादो खापरू चोर ऐं ॿ बकरार पेरा खणंदा अची दरिया जे कप ते सौदागर सां मिलिया। हालिया वाली थियण खां पोइ चयाऊंसि त यार सौदागर, असीं बि साॻी सोणीअ जे पुठियां आहियूं। हाणे हल तली ॻोल्हियूंसि, जे क़िस्मत थी त मिली पवंदी, न त ठहियो। उहो फ़ैसिलो करे 5 ई ॼणा रुलंदा नेठि अची उन जे शहर में पहुता जिते गुलपरीअ जी हुकूमत हुई। उते सौदागर चयो, दादा आउं पहिरीं बंदर ते वञी पंहिंजो घोराब त ॾिसां, मतां हिते लथी हुजे। तव्हीं बि भले हलो। पोइ सभई बंदरगाह ते आया। सौदागर जो घोराब बीठो। सौदागर ॾाढो ख़ुशि थियो ऐं मथे चढ़ी वियो ऐं मलाहनि खां ख़बरचार वरिताई ऐं पंहिंजो माल घुरियाई, पर उन्हनि हिन खे सुञातो ई कोन। चए, हल ॾे हल, छाजो माल? असांखे तुंहिंजो सोटु धोखो ॾेई हिते ई फिटो करे वियो आहे। असांजो हिसाब किताब असांखे मिलियो ई कोन्हे, तूं आयो आहीं माल वठणु। सौदागर वीचारो जहिड़ो तहिड़ो हेठि लही आयो। उते हिननि पाण में सलाह कई त हलो त हली हिन मुल्क जे बादशाह खे दांह ॾियूं, माना उहो असांजी मदद करे। सो ही 5 ई ॼणा बादशाह वटि दांह खणी आया, जा ख़ुदि गुलपरी हुई। गुलपरी उन वक़्तु बादशाही वेश में वेठी हुई, सो हिननि उन खे न सुञातो, पर राणीअ सभिनी खे सुञातो। पहिरीं सौदागर फ़रियाद ॾिनो ऐं बादशाह खे पंहिंजी सॼी माजरा बयानु करे ॿुधाई ऐं खेसि अर्ज़ु कयई त साईं, मूंखे घोराब वारनि खां पंहिंजो माल वठी ॾियो। बादशाह कोटवाल खे हुकुम ॾिनो त शाही ख़ज़ाने मां घोराब जे मज़ूरनि खे संदन मज़ूरी ॾेई उन्हनि खां हिन सौदागर खे संदसि माल वठी ॾिए। सौदागर दुआऊं कंदो रवानो थी वियो। वरी बकरारनि पंहिंजी दांह ॾिनी त जेकॾहिं बादशाह सलामत उन औरत खे झलाए असांखे ॾिए त असीं पाण ई खांसि हिसाबु वठंदासीं। जंहिं ते बादशाह पंहिंजे ख़ासि माण्हूअ खे हुकुम ॾिनो त ख़ज़ाने जो दरवाज़ो खोलियो वञे। उन मां जेतिरो ही बकरार खणी राज़ी थियनि ओतिरो ख़ज़ानो हिननि खे ॾिनो वञे। बकरार बि ख़ज़ाने मां घणी दौलत खणी वापसि रवाना थी विया। बादशाह खापरू चोर जे नाले हुकुम जारी कयो त हिन खे मौत जी सज़ा ॾिनी वञे। तंहिंखे जलादन वठी वञी पूरो कयो। बाक़ी रहियो शहज़ादो, तंहिं लाइ हुकुम ॾिनई त हिन खे वेंजारे सेंजारे शाहाणी पोशाक पाराए मूं वटि वठी अचो। नौकर शहज़ादे खे बणाए ठाहे पोशाकूं पाराए बादशाह वटि वठी आया। बादशाह खेसि पंहिंजे महलात में रहायो। हफ़्ते ॿिनि बाद बादशाह शहज़ादे खे चयो त शहज़ादा, तव्हांजी बादशाही बि असांजी बादशाहीअ सां दंगी आहे। हाणे हलो त अव्हांजी बादशाही घुमी अचूं। शहज़ादे चयुसि त मुंहिंजूं अखियूं थधियूं, जॾहिं चओ तॾहिं हलूं। ॿिए ॾींहुं बादशाह सही संभरी लाइ लश्कर समेत अची शहज़ादी जे बादशाहीअ में पहुतो, जिते शहज़ादे जो पीउ पंहिंजे पुट लाइ सिकी मोह। तंहिंखे ॼणो नई हयाती मिली। पोइ त ॾाढियूं ख़ुशियूं थी वियूं। बादशाह ॾाढियूं ख़ैर ख़ैरातूं कयूं। 2-3 ॾींहंनि बाद गुलपरीअ मर्दाना कपिड़ा लाहे वेंजी सेंजी जहिड़ो गुलपरी नालो होसि तहिड़ी गुलपरी थी नाज़ सां छम छम कंदी शहज़ादे जे अॻियां अची लंघी। शहज़ादे जो अहिड़ी नाज़ वारी परी ॾिठी सो गश थी किरी पियो। गुलपरीअ बि झटिपट संदसि मथो खणी पंहिंजी रान ते रखियो ऐं संदसि मुंहं ते गुलाब हयाईं। उते शहज़ादे अखि खोली ऐं गुलपरीअ खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। पोइ गुलपरीअ चयसि त आउं उहा साॻी तुंहिंजी ज़ाल आहियां। ॾिस त हेतिरनि माण्हुनि खां पंहिंजे अकुल सां पंहिंजी इज़त बचाए अची तोसां मिली आहियां। पोइ त हेकारी ख़ुशियूं थी वियूं। उन खां पोइ बादशाह शहज़ादे खे तख़्त ॾेई पाण वञी धणीअ जी इबादत में मशगूल थियो ऐं 2 बादशाहियूं शहज़ादो ऐं गुलपरी संभालण लॻा।